जीअं त चक ऐं सखर जे कचे वारे इलाइक़े में कादरपुर थाणे जी हद में मिसराणी जतोई जे ॿिनि धुरनि मुनीर मिसराणी जतोई ऐं अब्दुल समी मिसराणी जतोई जे धुरनि में ॿेले खाते जी ज़मीन तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें समी मिसराणी जतोई जी धुर जो नौजवान अनवर पुट ज़हीर मिसराणी जतोई गोलियूं लॻण सबबि क़तल थी वियो, जंहिंखे कादरपुर थाणे जी पुलिस सखर सिविल अस्पताल खणाए पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे, जंहिंखां बाद धुरनि में जदीद हथियारनि सां फायरिंग जारी आहे। कुछ वक़्तु पहिरियां बि ॿिन्ही धुरनि में साॻिई ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो हुयो, जंहिंमें अब्दुल समी मिसराणी जतोई जी धुर जो अब्दुल समीअ जो नौजवान पुटु कलीमुल्लाह उर्फ़ कल्लू मिसराणी जतोई मारिजी वियो हुयो। करीम बख्श मिसराणी जतोई जेको अब्दुल समी मिसराणी जतोई जो भाउ आहे उहो शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ चक बचल पियो थाणे जी हद में ॻोठ मदार खान कुर्सी जतोई में गुलाम नबी कुर्सी जतोई करीमन कुर्सी जतोई जे धुरनि में ॿेले खाते जी ज़मीन तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें 15 ॾींहं अॻु ॿिन्ही धुरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो हुयो, जंहिंमें राज़ी उर्फ़ ॾाढो कुर्सी जतोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिं ते मुख़्तलिफ़ केस हुया, केसनि सबबि थाणे ते न खणी आया हुया, हितां मेडिकल रिपोर्ट न वरिती हुयऊं, जंहिंखां बाद अॼु हू सखर जे निजी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। हू थाणे ते पोस्टमार्टम कराइण लाइ लाश खणी आया आहिनि। हींअर असां हितां मेडिकल ॾेई चक अस्पताल मां पोस्टमार्टम कराए लाश वारसनि हवाले कंदासीं। 4 महीना अॻु बि गुलाम नबी ऐं करीमन जतोई जे धुरनि में झेड़ो थी पियो हुयो, जंहिंमें गुलाम नबी जो पुटु एहसान उर्फ़ एसू कुर्सी जतोई क़तल थी वियो हुयो। साॻे ई धुरनि में ॿीहर जदीद हथियार मां फायरिंग थी पई, जंहिंमें बि गुलाम नबीअ जो पुटु गुलाम मुर्तज़ा उर्फ़ मुर्तू कुर्सी जतोई मारिजी वियो हुयो। हींअर करीम कुर्सी जतोई जी धुर जो नौजवान राज़ी उर्फ़ ॾाढो कुर्सी जतोई मारिजी वियो आहे।